वेलकम बैक नाज़रीन, दादू इशू न्यूज़ में अवां खे भलीकार मां मंजूर चांड ॾियो। हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि फ़ौत थियल नौजवान जावेद पहोर जे केस जी ॿुधणी अदालत टिनी डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू सिविल अस्पताल में फ़ौत थियल नौजवान जावेद पहोर जे केस जी ॿुधणी अदालत टिनी डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। वधिक असां सां लाइन ते मौजूद है दादू इशू जो रिपोर्टर दानिश खुश्क। जी दानिश खुश्क, वधिक छा तफ़सीलात आहिनि? दादू शहर जो नौजवान माज़ूर जावेद पहोर हुयो जेको बुखार सबब सिविल अस्पताल दादू में आंदो वियो, जंहिंजी डॉक्टरनि जी ग़फ़लत सबब जंहिंजी मौत वाक़ई थी हुई, उनखे ग़लत इलाज थियण सबब उनजी जेका मौत हुई वाक़ई थी हुई। ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां इहो जांच टीम भी तश्कील ॾिनी वई, जंहिं जांच टीम 2 ॾींहं अवल ही जेको आहे पंहिंजी रिपोर्ट पेश कई आहे। उन रिपोर्टनि में डॉक्टरनि जी ग़फ़लत जी निशानदेही कई आहे त डॉक्टरनि जी ग़फ़लत सबब जेको नौजवान आहे उहो फ़ौत थियो आहे। जावेद पहोर, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जावेद पहोर जे भाउ गुलाम रसूल पहोर वकील हाजी खान बबर ऐं मुर्तज़ा बबर जी मार्फत दादू जी सेशन जज जी अदालत में पटिशन दाख़िल कराई हुई, जंहिंमें उन्हनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त डॉक्टरनि जी ग़फ़लत सबब जेको आहे संदन जे भाउ जी मौत वाक़ई थी आहे। जंहिं ते अदालत अॼु ॿुधणी दौरान इल्ज़ाम हेठि आयल जेके 3 डॉक्टर आहिनि उन्हनि डॉक्टरनि जी ग़फ़लत ते जेका डॉक्टर पंहिंजो सेशन जज आहे उन डॉक्टर आसिफ चन्ना ऐं डॉक्टर न्याज़ चन्ना, आसिफ मलकानी ऐं अतीकुर रहमान जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जा आहिनि। ये 1 महीनो अॻु इहो वाक़ियो पेश आयो दादू सिविल अस्पताल में बुखार सबब जेको माज़ूर आहे जावेद पहोर, उनखे बुखार सबब सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ग़लत इलाज सबब नौजवान तड़पी फ़ौत थियो ऐं डॉक्टर जे पास उनखे इलाज करण जे बदिरां पंहिंजी कुर्सी छॾे फरार थी विया। जे बाद वारसनि लाश रखी धरणो पिणु हयो। धरणे खां बाद पुलिस खेनि ख़ातिरी कराई हुई त मुलविस डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो, पर उन वक़्तु को बि अहिड़ो केस दाख़िल न कयो वियो। जंहिं बाद सिविल अस्पताल इंतज़ामिया इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टरनि मथां हिकिड़ी टीम तश्कील ॾिनी जेका हिन सॼे मामले खे ॾिसे पई ऐं 2 ॾींहं अवल उन टीम जेको आहे डॉक्टरनि जी ग़फ़लत जी निशानदेही कई हुई। ॿिए पासे अॼु इहो पिणु साम्हूं आयो आहे त जेको फ़ौती नौजवान जावेद पहोर आहे उनजे भाउ गुलाम रसूल पहोर अदालत में पटिशन दाख़िल कराए छॾी हुई, जंहिं ते अॼु सेशन जज जी अदालत में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत पारां इहे जेके मुलविस डॉक्टर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जा हुकुम जारी कया आहिनि। जॾहिं त जेके इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर आहिनि आसिफ मलकानी आहे, डॉक्टर न्याज़ चन्ना आहे ऐं डॉक्टर अतीकुर रहमान आहे, जांच में जेका पुलिस में उनखे पुलिस भेदो ही करार ॾिनो पियो आहे। जॾहिं त अदालत मां उहो इंसाफ़ जो ही उमेद रखंदा त अदालत फ़ैसिलो कंदो। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क, अवी तफ़सील खां आगाह कयो।